एशिया कप सुपर 4 मरहले के हवाले से अवां खे अपडेट कंदासीं। अहम मैच बरसात सबब मुतासिर थियण जो इम्कान है। अवां खे अपडेट कयूं पिया। कोलंबो में बरसात जो सिलसिलो जारी है। ग्राउंड खे भी ढकियो पियो है। अवां खे ॿुधायूं पिया मैच के हवाले से पाकिस्तानी टीम में 5 तब्दीलियूं कई वयूं। अॼु जी फातह टीम फाइनल में भारत से मुकाबलो कंदी। बरसात सबब मैच न थियण की सूरत में श्रीलंका फाइनल में क्वालिफाई कंदी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद है स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद। जी सबा है एशिया कप की अहम मैच है बिन्हीं टीमुन के लाइ ऐं जेकी टीम अज मैच में कामयाबी हासिल कंदी तो वह फाइनल ला क्वालिफाई करे वेंदी ऐं फाइनल में उनजो मुकाबलो जेको आहे वो भारतीय टीम सां थींदो जेकी ऑलरेडी भारत फाइनल ला क्वालिफाई करे चुकी है। तो अज जी मैच जी जेकी फातह टीम होंदी वन साइडेड मैच न हो बरसात जी प्रिडिक्शन कई वही हुई ऐं हाणे भी बरसात सबब जेकी है वह टॉस मुक़रर टाइम ते न थी चुकी है। अगर सॼो ॾींहुं बरसात पई ऐं मैच वॉश आउट थिए थी त पोइ उन खां पोइ बिन्हीं टीमुनि खे हिकु हिकु पॉइंट ॾिनो वेंदो ऐं जेकॾहिं हिकु हिकु पॉइंट ॾिनो वियो त एवरेज ते नेट रन रेट ते श्रीलंका जी टीम जेकी आहे उहा हिन मेगा इवेंट जी फाइनल लाइ क्वालिफाई करे वठंदी। हिकिड़ो ॿियो रिकॉर्ड बि आहे जेको नाज़रीन खे शायदि घटि न हुजे पर केटी न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ॿुधायूं त एशिया कप जो 16हों एडिशन आहे ऐं 16हें एडिशन ताईं कॾहिं बि पाकिस्तान ऐं भारत जी टीमूं जेके आहिनि से उहे फाइनल लाइ क्वालिफाई न करे सघियूं आहिनि। पाकिस्तानी टीम में अॼु जी मैच में 5 तब्दीलियूं कई वयूं आहिनि। टीम में मोहम्मद हारिस विकेट कीपर बैटर है उनके शामिल किया वियो आहे। सऊद शकील है, मोहम्मद नवाज़ है, मोहम्मद वसीम जूनियर है ऐं ज़मान खान पंहिंजे कैरियर जी वनडे मैच खेॾंदो जेकॾहिं मैच थिए थी त उन सां गॾु पाकिस्तान स्क्वाड में जिन रांदीगरनि खे ॿाहिरि कयो वियो आहे उनमें फ़ख्रुल जमा जेको आउट ऑफ फॉर्म हुयो, सलमान अली आगा है, फ़हीम अशरफ है, नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ खे आराम करायो वियो आहे। तो अहिड़ी तरह सां 5 तब्दीलियूं कयूं आहिनि। नसीम शाह की जगह ते ज़मान खान जो आहे सो उहो स्क्वाड में हिस्सो हूंदो ऐं ज़मान खान गुज़िरे ॾींहुं टीम के ज्वाइन कियो हुयो ऐं शाहिन शाह आफरीदी मेन बॉलर है जो पाकिस्तानी टीम में जंहिंमें सभिनी उम्मीदूं आहिनि पर डिपेंड करे तो हाणे मैच स्टार्ट कहिड़े टाइम थिए थी छाकाणि जो बरसात सबब हिन वक़्तु कोलंबो जे स्टेडियम के कवर्स ॾेई ढकियो वियो आहे ऐं बरसात रुकजण खां पोइ टॉस थींदी ऐं उन खां पोइ डिसाइड थींदो जे बरसात घणो वक़्तु हलंदी त पोइ मैचिस जा जेके ओवर्स आहिनि उहे कट थींदा न थींदा उनजो फ़ैसिलो मैच रेफरी ऐं एम्पायर कंदा। पर हिन वक़्त ताईं जेकी सूरत हाल आहे उहा इहा आहे त बरसात सबब मैच टॉस थियणु जेको वञे हा 2 बजे उहा टॉस देर जो शिकार है ऐं इन जे करे मैच भी जेकी आहे उहा देर सां शुरू थियण जो इम्कान थी वियो आहे। ग्राउंड जेको आहे उहो कवर्ड आहे। टोटल जेके भी स्टाफ आहे उन्हनि जी भरपूर कोशिश आहे त ग्राउंड के को भी बरसात सबब नुक़सान न थिए ऐं मैच जेकी आहे उहा 50 ओवर्स ताईं खेॾी वञे। पर जे बरसात पए थी ऐं पोइ मैच मुस्तकिल तौर ते कंटिन्यू बरसात मुतासिर करे थी त पोइ जितां शुरू थींदी त ओवर कटे करे पोइ टारगेट जे हवाले सां मैच थी सघे थी ऐं वाइट वॉश थी वई मैच त पोइ बिन्हीं टीमुनि खे हिकु हिकु पॉइंट मिलंदो। इहो पाकिस्तान जे लाइ तमामु वॾो डिसएडवांटेज हूंदो ऐं श्रीलंका जी टीम लाइ एडवांटेज हूंदो। उहा 1 पॉइंट हासिल करे फाइनल लाइ क्वालिफाई करे वठंदी। जी सबा। मुजाहिद सोलंकी अपडेट करण लाइ महिरबानी।